क्लास जो स्टूडेंट आया, मुझे नालो मोहम्मद नवाज भुट्टो है। दरअसल यो मसलो है असांखे मुसलसल अॼु 5 ॾींहं आहे असां रोडनि ते निकिरी आया आहियूं। इस क्लासनि खे ताला हणी स्कूल बंदि करे पंहिंजी स्टडी स्टॉप करे सिर्फ़ु इन लाइ त असां खां बोर्ड जी जेका नाइंसाफ़ी कई थी वञे, जेका असां खां नाइंसाफ़ी करे जेके पैसा वरिता था वञनि, जेके असां भरे नथा सघूं, जेके असांजा ग़रीब वालिदीन आहिनि जेके उहे पे नथा करे सघनि, जेका मैट्रिक वारनि खां 2600 रुपया ऐं 9 क्लास शागिर्दनि खां 1200 रुपया वठी थी वञे, इहा असां फीस था चऊं। महिरबानी करे इहा असां खां माफ़ कई वञे, छो त असांजा ग़रीब वालिदैन जेके आहिनि से भरे नथा सघनि। अस्सलाम वालेकुम, मुझे नालो मोहम्मद अमीन, मैं 9th C क्लास में पढ़ंदो आहियां। असां जेका रैली कढी आहे, हिन हिकिड़ो रीज़न इहो आहे त एग्ज़ाम बोर्ड ऑफ फीस जा तक़रीबन घणा ई पैसा वरिता विया आहिनि, जीअं 9th जा 1200 रुपया ऐं 10th क्लास जा 2800 रुपया। महिरबानी करे इहे बोर्ड ऑफ फीस जा जेके बि आहिनि वग़ैरह फीस माफ़ कई वञे। असां ग़रीब आहियूं, को मिसकिननि जो ॿार आहे, को अमीरनि जो ॿार आहे, पैसा नथा भरे सघूं। महिरबानी करे हिननि खे माना के असांखे इंसाफ़ खपे ऐं महिरबानी करे असांजी फीस माफ़ कई वञे। महिरबानी। मेरा नाम अब्दुल मजीद जतो है। हम म्यूनसिपल हायर सेकेंडरी स्कूल में पढ़ते हैं। जैसे कि हमारा मुतालबा ये है कि हमारी 9th और मैट्रिक की फ़ीस माफ़ की जाए। हम गरीब बच्चे का ये फीस अफोर्ड नहीं कर सकते। हमारी पहली बात तो ये है कि इनका सरकारी स्कूल सरकारी रक्षा क्यों नाम सरकारी मिटा दें इनका नाम, प्राइवेट के भर देते हैं फीस ना। सरकारी के तो कोई पैसे ही नहीं होते, ये सरकारी के क्यों पैसे ले रहे। हमारा मुतालबा ये है कि हमारी फ़ी माफ़ की जाए। हम सिंध के जो बड़े हैं हम उनके अपील करते हैं कि हमारी फ़ी माफ़ की जाए।